ओम शांति। दीदी मुरली की तारीख आए 27/4/2021। अॼु मुरली में गीत आहे हिन पाप जी दुनिया खां असांखे वठी हल। ओम शांति। बाप वेही करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि हीअ पापात्माउनि जी दुनिया आहे। वह भारत खे ई चईंदासीं कि भारत पुण्य आत्माउनि जी दुनिया हुई, जिते देवी देवताउनि जो राज्य हुयो। हीअ भारत सुखधाम हुयो, ॿियो कोई खंड न हुयो, हिकु ई भारत हुयो। चैन अथवा सुख हुन सतयुग में ई त हुयो, जंहिंखे स्वर्ग चईंदा हुयासीं। इहो नर्क आहे न, भारत ई स्वर्ग हुयो, हाणे नर्क ठहियो आहे। नर्क में चैन अथवा सुख शांति काथां ईंदी? कलयुग खे नर्क चइबो आहे। कलयुग अंत खे ॿियो ई रौरो नर्क चइबो आहे, दुखधाम। भारत सुखधाम हुयो जॾहिं हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। भारतवासियुनि जो गृहस्थ धर्म पवित्र हुयो, प्योरिटी बि हुई, सुख शांति बि हुई, संपत्ति बि हुई न। हाणे उहो ई भारत छा ठही वियो आहे? पतित ठही वियो आहे न, हाणे विकारी ठही वियो आहे। इहे दुखधाम आहे। भारत सुखधाम हुयो ऐं जिते असां आत्मा जो निवास कंदी आहिनि उहे शांतिधाम आहे। शांति हुते शांतिधाम में ई मिली सघंदी आहे। आत्मा शांत हुते ई रही सघंदी आहे, जेके स्वीट होम निराकारी दुनिया चईंदा आहियूं, उहो आहे आत्माउनि जो घर। हुतां जॾहिं रहंदा आहियूं, हुते जॾहिं रहंदा आहियूं त आत्मा शांत में हूंदी आहे, छो जो शरीर आदि त हूंदो कोन अथसि। त निराकारी आत्मा छा कंदी? शांति में ई वेठी हूंदी आहे। बाक़ी शांति कोई जंगल आदि में वञण सां थोड़ी मिलदी आहे। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, थोड़ी देरि शरीर खां डिटैच थियो त हिन दुनिया में थोड़े समय जे लाइ शांति मिली सघंदी आहे, लेकिन असली शांति शांतिधाम में मिल सकती है। शांतिधाम त हुते ई आहे न। सतयुग में सुख बि आहे, शांति बि आहे। हिते दुखधाम में शांति त आहे न। शांतिधाम में मिली सघंदी आहे शांति। सुखधाम में बि कर्म त हूंदो न, शरीर खां पार्ट वॼाइणो हूंदो। हिन दुखधाम में बि हिकु बि मनुष्य न आहे जेके सुख शांति हुजे। ये आहे ही भ्रष्टाचारी पतित धाम। तॾहिं त हुन पतित पावन बाप खे सॾु कंदा आहियूं, परंतु उहो बाप खे बि न ॼाणंदा आहिनि। हिन करे सभु निधन जा ठही विया आहिनि। आर्फन थियण जे कारण आपस में लड़दा झगड़दा आहिनि। केतिरो दुख शांति आहे न, मारा मारी आहे। इहो आहे रावण जो राज्य। रावण अर्थात पंज विकार स्त्री, पंज विकार पुरुष। राम राज्य तॾहिं त मांगदा आहिनि न, परमात्मा जो राज्य। राम राज्य अर्थात परमात्मा जो राज्य। रावण राज्य में न सुख न शांति आहे। राम राज्य में सुख शांति ॿई आहिनि, आपस में कॾहिं लड़दा झगड़दा न आहिनि। राम राज्य सतयुग त्रेता, हुते पंज विकार बि न हूंदा आहिनि। हिते त पंज विकार आहे न। सभिनि खां पहिरियों विकार कहिड़ो आहे? देह अभिमान, पोइ काम, क्रोध। भारत जॾहिं स्वर्ग हुयो त इहे विकार न हुया, हुते देही अभिमानी हुयासीं। हाणे सभु मनुष्य छा थी विया आहिनि? देह अभिमानी। देवताएं बि देही अभिमानी अर्थात आत्म अभिमानी हुया। देह अभिमानी वारा मनुष्य कॾहिं बि कंहिंखे सुख न ॾेई सघंदा आहिनि, हिक ॿिए खे दुख ई ॾींदा रहंदा आहिनि। ईअं न सम्झो कोई लखपति करोड़पति पदमपति आहे त सुखी आहे, न। इहे आहे ई सभु माया जो भपको। माया अर्थात पंज विकारनि जो भपको। हिन समय सर्वव्यापी पंज विकार आहिनि न। परमात्मा सर्वव्यापी न आहे, माया जो राज्य आहे। हाणे हुननि जो विनाश जे लाइ हीअ महाभारत लड़ाई साम्हूं बीठी आहे। हिन खां पोइ स्वर्ग जा द्वार खुलंदा, अधु कलाक खां पोइ नर्क जा द्वार खुलंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। भारतवासी चईंदा आहिनि जॾहिं भक्ति कंदा त भॻवानु मिलंदो, परंतु बाबा चईंदा आहिनि, बाबा अर्थात निराकार परमात्मा शिव, भॻवानु चए थो जॾहिं भक्ति कंदे कंदे बिल्कुलु तव्हांजी आत्मा पतित थी वेंदी, हेठि अची वेंदी, तॾहिं
मूंखे अचणो पवंदो आहे। स्वर्ग जी स्थापना करण अर्थात भारत खे स्वर्ग ठाहिण। भारत जो स्वर्ग हुयो, हाणे नर्क कीअं ठही वियो आहे? रावण ठाहियो अथई न। गीता जे भगवान सां तव्हांखे राज्य मिलियो, 21 जन्म स्वर्ग में तव्हां राज्य कयो न। पोइ भारत द्वापर खां कलयुग में अची करे हिकदमि उतरती कला थी वई। हिन करे मूंखे सभु पुकारंदा आहिनि कि हे पतित पावन अच। पतित दुनिया खे सुख शांति, पतित दुनिया में पतित मनुष्यनि खे सुख शांति पतित दुनिया में मिली न सघंदी आहे। केतिरो दुख उठाईंदा रहंदा आहिनि न। अॼु पैसा चोरी थी विया, अॼु देवालो निकिरी वियो, अॼु देवालो मारो, अॼु रोगी थी वियासीं, दुख ई दुख आहे न। हाणे तव्हां सुख शांति जो वरसे पाइण जो पुरुषार्थ था करो। बाप खां स्वर्ग जो वरसो वठण लाइ पुरुषार्थ करो था न। सदा सुखी ठाहिण वारो उहो हिकु बाप ई आहे। सदा दुखी ठाहिण वारो केरु आहे? रावण। ये ॻाल्हियूं भारतवासी न ॼाणंदा आहिनि। सतयुग में सतयुग में दुख जी ॻाल्हियूं हूंदियूं न। कॾहिं रोइणो न पवंदो, सदैव सुखी सुख हूंदो। हुते देह अभिमान अथवा काम क्रोध आदि हूंदो ई न। जेसि ताईं 5 विकारनि जो दान मूंखे न ॾींदव, तेसि ताईं दुखनि जो ग्रहण सां तव्हां आत्मायूं छूटी न सघंदा। चईंदा आहिनि न, दे दान त छूटे ग्रहण। हिन समय भारत ते 5 विकारनि जो ग्रहण लॻल आहे। तॾहिं जेसि ताईं इहे 5 विकार मूंखे दान न ॾींदा, तेसि ताईं 16 कलाक संपूर्ण देवता न ठही सघंदा। बाप सर्व जो सदगति दाता आहे न। चईंदा आहिनि न, गुरु बिगर गत न आहे। परंतु गति जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि। मनुष्य जी गति सदगति मतलब मुक्ति, जीवन मुक्ति प्राप्त करणु। सो त असांखे परमात्मा बाप ई ॾेई सघंदो आहे। हिन समय सर्व जी सदगति थियणी ई आहे। दिल्ली खे चईंदा आहियूं न्यू दिल्ली, पुरानी दिल्ली, परंतु न्यू त आहे न। न्यू दिल्ली, न्यू वर्ल्ड में न्यू दिल्ली हूंदी। ओल्ड वर्ल्ड में ओल्ड दिल्ली आहे न। बरोबर जमुना जो कंठो हुयो, दिल्ली परिस्थान हुई, सतयुग हुयो न। देवी देवता राज्य कंदा हुया। हाणे त पुरानी दुनिया में पुरानी दिल्ली आहे। नई दुनिया में हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो। भारतवासी भुलिजी विया आहिनि। नयो भारत, नई दिल्ली। नए भारत में नई दिल्ली हुई त हुननि जो राज्य हुयो ऐं हुन समय ॿियो कोई खंड न हुयो। ये कोई बि न ॼाणंदा आहिनि कंहिंजो राज्य हुयो नई दिल्ली, नई दुनिया, नई दिल्ली में लक्ष्मी नारायण जो। ये कोई बि न ॼाणंदा आहिनि। गवर्नमेंट तक पढ़ाईंदी न आहे, ॼाणंदी ई न आहे कि ये त अधूरी हिस्ट्री आहे। बाबा चईंदा आहिनि गवर्नमेंट पढ़ाईंदी न आहे, पूरी चक्कर जी हिस्ट्री थोरी गवर्नमेंट पढ़ाईंदी आहे। स्कूल आदि में त पूरी हिस्ट्री न पढ़ंदा आहिनि। ॼाणंदा आहिनि कि ये अधूरी हिस्ट्री आहे। जॾहिं खां दुनिया में इस्लामी बौद्धी आया तॾहिं खां ॾेखारींदा आहिनि। लेकिन लक्ष्मी नारायण जे राज्य जो कंहिंखे पतो न आहे। इहे बाप ई वेही करे सम्झाईंदा आहिनि कि सॼी सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे। जॾहिं भारत स्वर्ग हुयो त हिनखे गोल्डन एज चईंदा हुआसीं। हाणे उहो ई भारत ॾिसो छा ठही वियो आहे। पोइ भारत खे हीरे जीअं केरु ठाहे? बाप चईंदा आहिनि जेसि ताईं तव्हां पापात्मा, बाबा चईंदा आहिनि जॾहिं तव्हां पापात्मा ठही वेंदा आहियो तॾहिं ई मां ईंदो आहे तव्हांखे पुण्य आत्मा ठाहिण। इहे ड्रामो ठहियलु आहे न, जंहिंखे कोई बि ॼाणंदो न आहे। इहे नॉलेज सवाइ मुंहिंजी तव्हांखे कोई ॾेई नथो सघे। नॉलेजफुल त मां ई आहियां। मां ई त अची करे तव्हांखे पढ़ाईंदो आहे। मनुष्य जी कॾहिं सदगति करे न सघंदा आहिनि। जॾहिं देवी देवता हुया त सभु हिक ॿिए खे सुख ॾींदा हुया। कोई बि बीमारी रोग आदि न हूंदो हुयो। हिते त सभु रोगी आहिनि। हाणे बाप आया आहिनि वरी खां स्वर्ग ठाहिण। बाबा स्वर्ग ठाहींदा आहिनि
रावण हिनखे नर्क ठाहे छॾियो आहे द्वापर युग खां। इहे खेल आहे जेके कोई बि न ॼाणंदो आहे। शास्त्रनि में ज्ञान आहे, फिलॉसफी भक्ति मार्ग, उहो कोई सदगति मार्ग न आहे। शास्त्रनि जे ज्ञान सां मनुष्य आत्मा जी सदगति थोड़ी थींदी आहे। इहे कोई शास्त्र जी फिलॉसफी थोड़ी आहे जेको बाबा पाण खे ॿुधाए थो। बाबा कोई शास्त्र खणी करे ॿुधाईंदा आहिनि छा? न न, इहे त स्पिरिचुअल नॉलेज आहे, आध्यात्मिक ज्ञान। आत्माउनि खे परमात्मा तो ज्ञान ॾे। बाप खे स्पिरिचुअल फादर चईंदा आहियूं, उहो आत्माउनि जो पीउ आहे। बाप चईंदा आहिनि मां मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, हिन करे मूंखे सभु ज्ञान आहे। हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी आयु केतिरी आहे, कीअं वृद्धि खे पाईंदो आहे, पोइ कीअं भक्ति मार्ग शुरू थींदो आहे, इहे सभु मां ॼाणंदो आहियां। तव्हां ॿारनि खे इहे नॉलेज ॾेई करे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहियो, पोइ तव्हां मालिक ठही वेंदा। इहे नॉलेज तव्हांखे हिकु ई बार मिलंदी आहे, पोइ गुम थी वेंदी आहे। पोइ सत्य त्रेता में इहे नॉलेज जी दरकार ई न हूंदी न। ही नॉलेज सां सदगति थी वई, पोइ दरकार ई न। इहे नॉलेज सिर्फ़ु तव्हां ब्राह्मणनि खे ई आहे, देवताउनि में इहे नॉलेज न हूंदी त परंपरा खां इहे नॉलेज अची न सघंदी आहे न। जॾहिं देवी देवताउनि खे ई न आहे त हुनजे अॻियां जे युगनि खे कीअं हूंदी। इहे सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे हाणे कलयुग जे अंत में जॾहिं मां ईंदो आहे, कलयुग जो अंत सतयुग जो आदि संगम युग ते ई तव्हांखे मिलंदी अथव, जंहिंसां तव्हां जीवन मुक्ति खे प्राप्त कंदा आहियो, पाप जो वरसो पाईंदा आहियो। तव्हां वटि ॾाढा ईंदा आहिनि, चईंदा आहिनि मन जी शांती कीअं मिले, परंतु इहो चइण बि भूल आहे। मन बुद्धि आत्मा जा ऑर्गन्स आहिनि न। जीअं शरीर जा ऑर्गन्स हथ पेर मुंहुं आदि आहे, ईअं मन और बुद्धि आत्मा जा ऑर्गन्स आहिनि। आत्मा खे पत्थर बुद्धि का पारस बुद्धि बाप ही ठाहींदो आहे, जो सत्युग त्रेता तक हलंदो आहे। पोइ पत्थर बुद्धि ठही वेंदा आहिनि। हाणे पोइ तव्हां पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि था ठहो। तव्हांजी पारस बुद्धि जो हुई, हुन में खाद पइजी वई आहे। हाणे वरी पारस बुद्धि कीअं ठहो? बाप चईंदा आहिनि हे आत्मा मूंखे यादि करो। यादि जी यात्रा सां तव्हां सभु पवित्र ठही वेंदा, मूं वटि अची वेंदा। बाक़ी जो चईंदा आहिनि मन जी शांती कीअं मिले, उन्हनि खे ॿुधायो कि हिते शांती आहे ई न, हिते शांती थी ही न सघंदी आहे। इहा आहे ही दुखदा, छो जी विकारनि जी प्रवेशता आहे न। इहे त बेहद जे बाप खां ई वरसो थो मिले न। पोइ रावण सां गॾु मिलण सां पतित थी वेंदासीं। बाबा पाण खे पंहिंजो साथ ॾेई करे ज्ञान ॾेई करे वरसो थो ॾे, पोइ पाण सुखधाम में सुख भोगतासीं। पोइ रावण जो साथ मिलंदो द्वापर युग खां, पोइ पतित थी वेंदासीं। पोइ बाप द्वारा पावन थींदासीं। इहे खेल ठहियल। हाणे तव्हां आया आहियो बाप खां जीवन मुक्ति जो वरसो वठण। बाप जीवन मुक्ति जो वरसो ॾींदा आहिनि न, ॿियो कोई ऐं बाबा चईंदा आहिनि ऐं रावण तव्हांखे जीवन बंद जो श्राप ॾींदो। हिन करे दुखी दुख आहे न। ड्रामा खे बि ॼाणणो आहे। दुख धाम में कंहिंखे सुख शांति मिली न सघंदी आहे। शांती त असां आत्माउनि जो स्वधर्म आहे न। शांती धाम असांजो घर आहे। आत्मा चईंदी आहे असांजो स्वधर्म शांत आहे। इहो शरीर हिकु बाजो आहे। इहे बाजो न बजायां। अगरि शांति में हिते वेहणो अथव त हीअं सोचो, हीअ शरीर रूपी बाजो मां हाणे नथो बजायां, वेही थो रहां, लेकिन केसि ताईं वेही रहंदो? आत्म अभिमानी स्थिति में केसि ताईं वेही रहंदो? कर्म त करिणो आहे न। जेसि ताईं मनुष्य ड्रामा खे न सम्झंदा तेसि ताईं दुखी ई रहंदा। बाप सम्झाईंदा आहिनि मां आहियां ग़रीब निवाज। हिते ग़रीब ई ईंदा आहिनि। साहूकारनि जे लाइ त हिते स्वर्ग आहे न। उन्हनि जी तकदीर में स्वर्ग जो सुख न आहिनि। बाप चईंदा आहिनि मां ग़रीब निवाज आहियां। साहूकारनि खे ग़रीब ऐं ग़रीबनि खे साहूकार ठाहींदो आहे सतयुग में।
साहूकार एतिरो ऊच पद न पाए सघंदा। छो जी हिते साहूकारी जो नशो अथनि न, त सतयुग में अगरि अचिणो हूंदो न त प्रजा में अची वेंदा। छो जी ज्ञान त वठी वेंदा आहिनि न, लेकिन पुरुषार्थ न कंदा आहिनि। ऐं जंहिंखे ज्ञान वठी वेंदा आहिनि उहे स्वर्ग में त ज़रूरु ईंदा, परंतु ऊच पद ग़रीब पाईंदा आहिनि। छो जी ग़रीब बाबा खे यादि कंदा आहिनि, बाबा जी श्रीमत ते हलंदा आहिनि। ग़रीब साहूकार ठही वेंदा आहिनि, उन्हनि खे देह अभिमान कोन अथनि। साहूकारनि खे देह अभिमान अथनि न कि असां त धनवान आहियूं, असां त धनवान आहियूं, परंतु बाबा चईंदा आहिनि कि धन माल सभु मिट्टी में मिलिजी वेंदो, विनाश थी वेंदो। देही अभिमानी ठहिण में त ॾाढी महिनत आहे। हिन समय देह अभिमानी आहिनि न सभु। हाणे तव्हांखे देही अभिमानी ठहिणो अथव। आत्मा चईंदी आहे असां 84 जन्म पूरा कया, नाटक पूरो थी वियो, हाणे असांखे वञिणो आहे घर। हाणे कलयुग जो अंत आहे न, सतयुग जे आदि जो संगम। कलयुग जो अंत, सतयुग जे आदि जो संगम। ये संगम युग थो हले। बाप चईंदा आहिनि हर 5000 वर्ष पोइ मां ईंदो आहियां, भारत खे वरी खां हीरे जीअं ठाहींदो आहियां। ये हिस्ट्री जोग्राफी केरु थो सम्झाए? बाबा। अच्छा, ओम शांति। वरदान आहे महान ऐं महिमान। इन ॿिनि स्मृतियुनि द्वारा सर्व आकर्षणनि खां मुक्त थियण वारा उपराम व साक्षी ठहो। उपराम व साक्षीपन जी अवस्था ठाहिण लाइ ॿ ॻाल्हियूं ध्यान में रहनि। हिकु त मां आत्मा महान आहियां, ॿी मां आत्मा हाणे हिन पुरानी सृष्टि में, हिन पुराने शरीर में महिमान आहियां। हिन स्मृति सां स्वतः ऐं सहज जी सर्व कमज़ोरियुनि सां लगाव जी आकर्षण समाप्त थी वेंदी। सर्व कमज़ोरियूं ऐं लगाव जी आकर्षण समाप्त थी वेंदी। महान सम्झण सां छा थींदो? महान सम्झण सां जो साधारण कर्म और संकल्प संस्कारनि जे वश हलंदा आहिनि, उहो परिवर्तन थींदा। महिमान सम्झण सां सर्व कमज़ोरियुनि ऐं लगाव जी आकर्षण सां सभु समाप्त थी वेंदो। ऐं महान सम्झण सां साधारण कर्म व संकल्प संस्कारनि जे वश जेका हलंदा आहिनि, उहो परिवर्तन थी वेंदा। महान ऐं महिमान सम्झी करे हलण सां महिमा योग्य बि ठही वेंदासीं। स्लोगन आहे सर्व जी शुभ भावना ऐं सहयोग जी बूंद सां वॾो कार्य बि छा थी वेंदो आहे? सहज थी वेंदो आहे। अच्छा, ओम शांति।